ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। शिकारपुर वेझो ॻोठ कालूशर वासण निंगरी नांग जे कखण सबबि फोती विया। निंगरी नसीबा शहर सखर अस्पताल मुंतकिल करण दौरान रस्ते ते फोती वियो। वारसनि जो चवणु आहे त निंगरी खे सखर अस्पताल मुंतकिल कयो पियो वियो त रस्ते ते फोती वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर वेझो ॻोठ कालूशर वासण निंगरी नांग जे कखण सबबि फोती वई आहे। निंगरी नसीबा शहर सखर अस्पताल मुंतकिल करण दौरान रस्ते ते फोती वई। वारसनि जो चवणु आहे त निंगर खे सखर अस्पताल मुंतकिल कयो पियो वियो त रस्ते ते ई फोती वई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर जो ही ॻोठ कालूशर आहे जिते निंगरी नांग जे कखण सबबि फोती वई आहे। निंगरी नसीबा शहर सखर अस्पताल मुंतकिल करण दौरान रस्ते में फोती वई। वारसनि जो चवणु आहे त निंगरी खे सखर अस्पताल मुंतकिल कयो पियो वियो त रस्ते ते ई फोती वई।